सूरतुल फातिहा जेका असां अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन जेका अल्हम्दुलिल्लाह रोज़ निमाज़ में पढ़ंदा आहियूं, इन सूरत जो नालो सूरह फातिहा। हदीस जे अंदरि इन जा खोड़ सारा नाला आहिनि। हदीस जे अंदरि इन जा मशहूर ऐं मारूफ़ इन जो नालो सूरतुल फातिहा। शुरूआत फातिहा चइबो आहे शुरूआत खे, ज़ाहिर आहे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन क़ुरान जी शुरूआत आहे, इन जे करे इन जो नालो सूरह फातिहा पियो। ऐं हिन जो नालो उम्मुल क़ुरान बि आहे, उम्मुल किताब बि आहे, असबउल मसानी बि आहे। क़ुरान मजीद जा खोड़ सारा नाला आहिनि, मां अञा मुख़्तसर तो बयानु कयां हिन सूरह फातिहा जा। उम्मुल क़ुरान, उम्म चइबो आहे अरबी जे अंदरि माउ खे। उम्म छा खे चइबो आहे बाबा? माउ खे चइबो आहे, बुनियाद खे चइबो आहे। ज़ाहिर आहे सूरह फातिहा क़ुरान जी बुनियाद आहे, इन जे करे हिनखे उम्मुल क़ुरान बि चइबो आहे, उम्मुल किताब बि चइबो आहे। असबउल मसानी, सबा जो लफ़्ज़ अरबी में सतन खे चइबो आहे। मसानी मसना जी जम, माना ॿ, सत ऐं ॿ। हाणे हिन में असबउल मसानी हिन जो नालो छो पियो आहे? जो इन जे करे हिकु रिवायत जे अंदरि आहे त हिन क़ुरान मजीद जे अंदरि हिन सूरह फातिहा जे अंदरि हिकिड़ी रिवायत जे अंदरि आहे रसूल सल्लल्लाहु वल्लज़ी नफ़्सी बियदिही मा उनज़िल फ़ित तौराते वला फ़िल इंजीले वला फ़िज़ ज़बूरे वला फ़िल क़ुरान मिस्लुहा इन्नहा सबउल मसानी। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाईंदा, मूंखे कसम आहे उन ज़ात जो जंहिंजे कब्ज़े जे अंदरि मुंहिंजी जान आहे, जंहिंजे कब्ज़े जे अंदरि माना अलाह जो कसम कयूं। फरमायूं त न अलाह ताला नाज़िल कयो आहे तौरात में, न इंजील में, न ज़बूर में, न ई क़ुरान में। उहो छा आहे? इन्नहा सबउल मसानी सूरह फातिहा जे। हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त रब साईं टोटल पंहिंजा किताब 114 नाज़िल फरमाया। घणा बाबा? वॾे में वॾा जेके किताब हुया उन्हनि सभिनी 114 किताबनि जो जेको इल्मु आहे, अलाह ताला आसमानी जेके वॾा 4 किताब आहिनि, तौरात आहे, इंजील आहे, ज़बूर आहे, क़ुरान आहे, उहे 114 जो सॼो इल्मु हिन 4 किताबनि जे अंदरि नाज़िल कयो। आई ॻाल्हि सम्झ में? वरी हिन 4 किताबनि जो इल्मु अलाह ताला क़ुरान मजीद जे अंदरि मुफ़स्सिल सूरतुनि जे अंदरि, माना सूरह हुजरात खां वठी करे सूरह नास ते हिनखे मुफ़स्सिल सूरतूं चइबो आहे, उन्हनि सभिनी जो इल्मु अलाह ताला हिन मुफ़स्सिल जे अंदरि नाज़िल फरमायो। वरी हिन सभिनी मुफ़स्सिलनि जो इल्मु अलाह ताला सूरह फातिहा जे अंदरि नाज़िल फरमायो आहे। एॾी इंतिहाई बरकत वारी आहे। हिनखे मसना ॿ छो चयो वियो आहे? ॿ हिन जे करे चयो आहे, या त किन उलमा फरमायो आहे मुफ़स्सिरीन त हीअ 2 दफ़ा नाज़िल थी आहे, हिकिड़ो दफ़ो मके में, ॿियो दफ़ो मदीने में। किन उलमा मुफ़स्सिरीन फरमायो त निमाज़ में जेका शुरू में हिकिड़ी रकात में वरी ॿी रकात में पढ़जी वेंदी आहे, इन जे करे हिनखे चवंदा आहिनि। पर किन उलमा मुफ़स्सिरीन फरमायो आहे त वरी अल्लाह ताला जे सॼे क़ुरान जो इल्मु सूरह फातिहा जे अंदरि आहे। पूरे क़ुरान जो इल्मु छा में आहे बाबा? सूरह, वरी सॼी सूरह फातिहा जो इल्मु बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम जे अंदरि आहे। वरी सॼे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम जो जेको इल्मु आहे न, बिस्मिल्लाह जी बा जे अंदरि अल्लाह ताला रखियो आहे। सभु अल्लाह ताला जी कुदरत जे मामलात ऐं मसाइल आहिनि। ऐं सूरह फातिहा जे मुतालिक़ हज़रत अबू नईम, हज़रत अबू दरदा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत कंदा, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए सूरह फातिहा जो शान सम्झो केॾो आहे। तजज़ीउ फातिहतुल किताब मा ला यजज़ी शैउन मिनल क़ुरआन वलो अन्न फातिहतल किताब जुइलत फी कफ़तिल मीज़ान व जुइलल क़ुरआनो फिल कफ़तिल उख़रा लफ़ज़लत फातिहतुल किताब 7 मर्रातिन। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सूरह जेका फातिहा आहे न, सूरह फातिहा एतिरी किफ़ायत कंदड़ आहे जो क़ुरान मां को बि हिसो उनजी किफ़ायत जो मुक़ाबिलो नथो करे सघे उन शान जो। एतिरे क़दर फरमाए त जुइलत फी कफ़तिल मीज़ान, तराज़ी जे हिकिड़े पुड़ जे अंदरि तव्हां सूरह फातिहा खे रखो, ॿिए पुड़ जे अंदरि तव्हां मुकमल क़ुरान मजीद रखो। आई ॻाल्हि सम्झ में? जंहिं पुड़ जे अंदरि सूरह फातिहा हूंदी न, इहो 7 हिसा वधीक वज़नदार बीहंदो। घणा हिसा वधीक बीहंदो? 7 हिसा वधीक वज़नदार बीहंदो। सूरह फातिहा इंतिहाई बरकत वारी सूरत आहे, जेका हर निमाज़ जे अंदरि पढ़ी थी वञे, इहा वॾे बरकत वारी आहे। ऐं फरमायो किन त ज़ाहिर आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सूरह फातिहा हर मर्ज़ जो इलाज आहे। सूरह फातिहा छा आहे बाबा? फातिहतुल किताब शिफ़ाउ मिन कुल्लि सुक़मिन। हिकु रिवायत जे अंदरि अचे थो, हिकिड़ो सहाबी वञे पियो सफ़र, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे वियो, मुसलमान थी करे मोटियो, राति पइजी वई, कंहिं ॻोठ जे अंदरि कंहिं इलाइक़े में वञी करे रहियो। रहण जे करे उते को हिकिड़ो हमरा हुयो, चरियो हुयो, जेको ज़ंजीरुनि सां ॿधल हुयो, बीमार हुयो। पोइ कंहिं माण्हू अची करे चयो छा थियो आहे? चई साईं हिनखे बीमारी आहे, हल नथो थिए, वीचारे जो दिमाग़ु कमु नथो करे, चरियो थी वियो आहे। पोइ चईं त मां भला हिनखे दम कयां, पढ़ां हिन जे मथां कुझु? भले पढ़ो। चईं 3 ॾिहाड़ा सुबुह जो बि शाम जो बि
टे ॾियारा मुकमल मां हिन जे मथां दम कयो त ज़ंजीरुनि में ॿधल जेको चरियो जेको हुयो उहो माशाल्लाह सही थी वियो। पोइ उन्हनि मूंखे 100 बकरियूं ॾिनियूं। भई असांजो हेॾो वॾो मसाइलो हल थियो आहे। मां अलाह जे रसूल जी ख़िदमत में आयुमि, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हे ईअं मां वञा पियो, हे हीअं पढ़ियो, मूंखे मिलियो। अलाह जे रसूल फरमायो बिल्कुलु तुंहिंजे लाइ सही आहे, तूं खा। माण्हू हिकिड़ो ग़लति फीणो रखी करे ग़लति ॻाल्हियूं करे जेको आहे सो पंहिंजो इस्तेमालु कंदा आहिनि। तो त क़ुर जो हक़ ऐं जाइज़ सां इस्तेमालु कयो आहे, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, तूं इस्तेमालु कर, तुंहिंजे लाइ सही आहे। हिकिड़ी ॿी रिवायत जे अंदरि अचे थो, ईअं साहब इकराम जो टोलो वञे पियो, राति जो वॻिणो हुयो, उन्हनि खे राति पइजी वई। भई हिकिड़ो ॻोठु ॾिठो, उन्हनि आया त असांजी महिमानी कयो, असां राति जो वक़्तु हाणे काॾे वेंदासीं। उन्हनि चयो यार हाणे ॻाल्हि इहा आहे त असां तव्हांखे पंहिंजो महिमान न बणाईंदासीं। हलिया विया। कुझु देरि खां पोइ उन्हनि जो को हमरा हुयो, उनखे विछूं ॾंग हयो। अची परेशान थिया, ॻोल्हियो त बाबा केरु आहे, काॾों हे विछूं जो ॾंगो लॻो आहे, छा आहे, भॼ भॼां। पोइ कंहिं माण्हू उन्हनि खे चयो त हीअ मुसाफ़िर आहिनि, मथां हिननि वटि का दवा हुजे। पोइ हिकिड़ो माण्हू आयो भॼंदो, साईं विछूं ॾंग हयो आहे, हुनजे लाइ तव्हां वटि का दवा आहे या न आहे? चए तव्हां उहे माण्हू आहियो जो असां तव्हां ॾे आयासीं, तव्हां असांखे वापसि करे छॾियो, महिमानी न करायो। हाणे तव्हांजे मथां दम कंदुमि, पर शर्त इहो आहे तव्हां खां बकरियुनि जो धणो वठंदुमि। धण में 500 बि हूंदी आहे, 100 बि हूंदी आहे, 2 बि हूंदी आहे, 3 बि हूंदी आहे। हुननि जो ठीकु आहे असां ॾींदासीं, पर तव्हां दम कयो। चई हमरा खे वठी आए जंहिं विचूं वारे खे, साहब बि बिस्मिल्लाह रहमान रहीम करे सूरह फातिहा पढ़ी करे थोरी हीअं वात मां थुक कढी करे हुनजे मथां लॻायूं। चई ईअं सही थी वियो जीअं हिकिड़ो जानवर हीअं रसे जे अंदरि ॿधल हुजे न, गाह जे लाइ मस्तु बीठो हुजे, हीअं जो खोले त हीअं टपा ॾींदो वञे, हीअं पढ़ी करे हीअं जो शोकारियूं त उहो ॾंगु जंहिंखे विछू जो लॻल हुयो टपा ॾींदो घुमंदो फिरंदो पियो। हुननि बि पंहिंजो शर्त पूरो करे उन्हनि जे हवाले कयो। क़ुर हूअं बि ख़ैरो बरकत आहे। अल्लाह ताला कलाम मुक़द्दस में फरमाए थो, वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाउ व रहमतुल लिल मुमिनीन। असां हिन क़ुर मजीद खे नाज़िल कयो आहे, हिन जे अंदरि शिफ़ा ऐं मोमिननि जे लाइ रखी आहे। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह साईं जमी मुस्लमाननि खे क़ुर मजीद सां सची मुहबत नसीब फरमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल